मटियारी ज़िले जी यूसी फ़कीरनू होथियाणी जे ॻोठ विक्यो ख़ासकेली जे ॻोठाणनि पारां रोड गैस ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ विक्यो ख़ासकेली जे रहवासियुनि सदुल्ला ख़ासकेली, सिकंदर ख़ासकेली, राबड़ो भील फोटो वसाण ऐं ॿियनि एहतिजाज कंदे दाहींदे ऐं इल्ज़ाम हणंदे चयो त असां केतिरे ई वक़्त खां हिन ॻोठ में आबाद आहियूं। असांजो क़दीमी ॻोठ हिन वक़्तु रोड, रस्ते, गैस ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। उन चयो त असां वटि सदाईं इलेक्शन जे टाइम सियासी उम्मीदवार वोट वठणु ईंदा आहिनि। जिन माण्हुनि जे चवण ते असां वोट ॾिना ऐं संदन उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाबु करायो, हाणे उन्हनि वोट वठंदड़नि ऐं चूंडियल नुमाइंदनि समेत केर बि असांजी साड़ नथो लहे। असां सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो था करियूं त फौरी तौर ते नोटिस वठी असांजे ॻोठ विक्यो ख़ासकेली खे रोड, गैस समेत बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।